नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गॾा मां ख़बर ॾींदा हलूं त सिंध जर्नलिस्ट काउंसिल ज़िले ओभर पारां मेहरापुर जे सहाफ़ी शहीद अज़ीज़ मेमण जे क़त्ल में मुलविस मुख्य जवाबदार मुश्ताक सहतो जी गिरफ़्तारी लाइ ओलह प्रेस क्लब आॾो एहतजाज रैली बाद मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में SGC जे जनरल सेक्रेटरी नजब नाइच, ओभर ज़िले जे ऑर्गेनाइज़र बशीर संजनाणी, फरहान सनाउल्ला हाशमी समेत वॾे अंग में सहाफ़ियुनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त SGC जे सॾ ते सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सॼे सिंध में एहतजाज मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी है। इन तसलसल खे जारी रखंदे जल्द सॼे सिंध जे सहाफ़ियुनि जो वॾो एहतजाज मुज़ाहिरो कयो वेंदो। हुकूमत खे हर हाल में पंहिंजा वसीला इस्तेमाल करे क़ातिलनि खे गिरफ़्तार करणु घुर्जे। मुश्ताक सहतो को अहिड़ो कोन्हे जो लिखी वियो आहे या ज़मीन दोस्त थियल आहे। इन्हनि खे सॼी ख़बर आहे। आम माण्हू पर तो हाणे उन्हनि खे ख़बर पइजी थी वञे, पर जेको मुख्य कातिल आहे उहो अॼु ताईं गिरफ़्तार नथो थी सघे। असीं CM सिंध ऐं बिलावल भुट्टो चेयरमैन साहब खां अपील था कयूं ऐं पाण पई चई चुको आहे त इहे कोन थींदो, सहाफ़ियुनि सां इंसाफ़ थींदो। सहाफ़ी कलम ज़रिए आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाए थो पियो, उन्हनि जो आवाज़ दॿाइण जी कोशिशि कई थी वञे। कॾहिं इस्लामाबाद में खंभिजी थो वञे, कॾहिं जेकॾहिं पाण सिंध जी राजधानी कराचीअ जी ॻाल्हि कयूं, गुज़िरियल ॾींहुं बि हिते जेको हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे त वही जेकॾहिं सियासी तंज़ीमूं आहिनि, जेकॾहिं उन्हनि जी का एक्टिविटीज़ आहे उहे पाण वञी ॼाणे, उन सां असांजो वास्तो न आहे। असीं साफ़ ई आहियूं। उन कलम धणियुनि खे उहो जेको हमरा असांजो दोस्त जतोई साहिबु हिते हुयो बि कोन, शाहानी साहिबु हिते हुयो बि कोन, तव्हां उन्हनि ते केस दाख़िल करे छॾिया आहिनि। ऐं गॾा प्रेस क्लब, ओलह प्रेस क्लब जा दोस्त गॾिजी करे ऐं ॿिया असांजे हिन पंहिंजे इलाइक़े जा जेके मलहीर जे देहाती इलाइक़नि में वस्ती वाहण में रहनि था, अॼु उहे हिते अची पहुता आहिनि असांजे हिकिड़े पोस्ट ते। ही मोहबतूं आहिनि सहाफ़त जूं। त सहाफ़ी जेको सहाफ़ी जो खून तमामु सस्तो थी वियो आहे ऐं न त सहाफ़ीअ खे चोथों सतून सम्झो वेंदो। गवर्नमेंट ऐं ॿिया इदारा अलाए छाजे करे सहाफ़ियुनि खे नज़रअंदाज़ था कनि। गिरफ़्तार छो नथो थिए, छा सबबु आहे? असां वज़ीर आला सिंध खां, IG सिंध खां, चीफ ऑफ आर्मी खे गुज़ारिश था कयूं, चीफ जस्टिस पाकिस्तान के सुप्रीम कोर्ट के गुज़ारिश था कयूं। छा ही मुश्ताक सहतो एॾो वॾो ताक़तवर आहे जो हिकिड़ो सरेआम सहाफ़ी खे क़त्ल कनि था? हिते असांखे थ्रेड मिलनि था, हिते असां सहाफ़त, असांजो ॾोह कहिड़ो आहे? असांजो ॾोह इहो आहे जो असां हक़ ऐं सच अवाम ताईं आणियूं था ऐं उन्हनि करप्ट जेके सियासतदान आहिनि उन्हनि जो आइन उन्हनि खे ॾसूं था त तव्हां ही ग़लति कमु कयो था। अज़ीज़ मेमण फलाणो कातिल आहे, उन खां अलावा सबूत मिलिया आहिनि, त पोइ उहो गिरफ़्तार छो नथो थिए? जेकर गिरफ़्तार न थियो मुश्ताक सहतो त असां पूरी सिंध में सिंध जर्नलिस्ट काउंसिल जे तरफ़ां जेको आहे सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं। जी बिल्कुलु, मुख्य कातिल हुनजो गिरफ़्तार न थियो आहे, इन जे करे ई असां हीउ एहतजाजी सिलसिलो शुरू कयो आहे। अॼु हिते ओला प्रेस क्लब ते एहतजाज कयूं पिया। इन खां पहिरियां मुख़्तलिफ़ शहरनि में जैकबाबाद, कशमोर, नौशेरो फ़िरोज़, उनखां अलावा सखर ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे इहे मुज़ाहिरा थी चुका आहिनि। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।